अस्सलाम दोस्तों जैसा ही वीडियो ॾेई शहर जे चइन लाचार मिसकिन ऐं माज़ूर ॿारनि ते ठाहे रहिया आहियूं। उम्मीद तव्हांखे असांजी काविश पसंदि ईंदी। तव्हां अगरि असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त जल्द खां जल्द असांजो चैनल सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट्स बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाज़ ज़रूरु कजो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन पर मौजूद आहियूं ॾेई शहर में मोहम्मद जमाली सां गॾु उनजे घर। ख़ुदा जी कुदरत हिन जो जेको आहे सो हिकिड़े ई जेको सो घर में चार जेके आहिनि हिन जा ॿार उहे जेको सो पैरालाइज़ यानी कि माज़ूर आहिनि। इन जा टे पुट जेको आहे सो उहे ऐं हिकिड़ी न्याणी उहे माज़ूर आहिनि। हिन जा जेको सो ॿ पुट पेरनि खां, हिकिड़ी न्याणी जेका उहा पेरनि खां, हिकिड़ो जेको आहे हिन जो पुटु उहो अखियुनि खां जेको आहे सो माज़ूर आहे। हिकिड़े ई घर में एतिरनि सारनि फ़र्दनि जो माज़ूर हुजणु इंतिहाई दुखदायक आहे, तकलीफ़ ॾींदड़ आहे ऐं हिकिड़ो दुश्वारी वारो अमल आहे। हिकिड़े माइट जे घर में जॾहिं समूरो औलाद जेकॾहिं पैरालाइज़ ऐं माज़ूर पैदा थिए थो त ज़ाहिर आहे उनखे दिली तौर ते उन ते सदमो ऐं तकलीफ़ पइजंदी हूंदी ऐं उन्हनि खे ज़ाहिर आहे उन्हनि जी पालना करे जेको आहे सो उन्हनि खे उन्हनि जी परवरिश करे उन्हनि खे जेको आहे सो वॾो बि कयो हूंदो। हिकिड़े माइट जी ख़्वाहिश हूंदी आहे त उनजो औलाद जेको आहे उहो नॉर्मल ॼमे ऐं जेको आहे सो उनजी परवरिश करे अॻिते हली जेको सो जॾहिं उनजी ज़िंदगी जा जेके पछाड़ी वारा ॾींहं अचनि था, पीढ़ी वारा ॾींहं अचनि था त जेको सो औलाद जेको आहे उनजो सहारो बणिजे। त जंहिं घर में समूरा ॿार जेके आहिनि उहे एब नॉर्मल यानी कि माज़ूर पैदा थींदा हूंदा त उन जो जेको माइट आहिनि, उनजो जेको वालिद आहे, उनजो जेको पीउ आहे, उनजी जेकी माउ आहे, उन तां जेको सो उनजी जेका दिलि आहे उन तां छा गुज़रंदो हूंदो। समूरा जा ॿार जेके आहिनि उहे जेको आहे सो एब नॉर्मल पैदा थिया आहिनि यानी कि माज़ूर पैदा थिया आहिनि त हू जेको आहे सो जॾहिं ॿारनि जी जेका पैदाश हुई उन वक़्त खां वठी हेसी ताईं जेको आहे सो हू छा थो महसूसु करे। हिन जा ॾंद वॾ हिन जो थोरो अखियुनि जी नज़र हुई, पर ॾंद कढण खां पोइ हुनजो अखि जी नज़र वई हली। तंहिंखां पोइ इहो जेको आहे पिनण बिनण वारो असां वारो सिस्टम ख़तमु आहे। असीं रुगो चौकर ते आहियूं, मज़ूरी करी पिया, उन मां पेट पारी पिया ऐं असांजा कोई मदद करे ई कोन थो। जेको घर जा असांजा हे हाल आहिनि, सभु अबरा आहियूं। पहिरियों ॿार ई पैदा थियो, वॾो छोकिरो जेको पेरनि खां ॿई जॾा। असां हिन जी कोशिशि कईसीं, पहिरीं शूट में जॾहिं हीउ थियो पैदा तंहिंखां पोइ असां हिन ते कोशिशि कईसीं, चयो गैबाती हिसाबु आहे, पर पोइ असां उहो बि हिसाबु रखायोसीं, पर गैबाती हिसाबु कोन, कुदरती वरी ॿियो जायो सो बि ईअं ई थियो वञे। जीअं हुनजा ॿई पेर, हिन जो हिकिड़ो पेर, हुनजा ॿई पेर, वरी हू छोकिरी ॼाई उनजा ॿई पेर ईअं, वरी हीउ जो ॼायो इहो माज़ूर ॼायो। पोइ मूं घर जी ऑपरेशन कराए छॾी। मुंहिंजो हाणे सॼो ख़ानदान ई जेको अबरा ऐं सबरा थींदा, असां वारो हालत हलंदो कोन। हाणे असीं केॾां वञूं, जॾहिं चओ जॾहिं मुंहुं करी असांजा हिते ॻोठ जा चङा मुड़ुस आहिनि, सो को हाल कोन्हे, ॾींहुं था सो जेको सबरो आहे उनखे ॾींहुं था, पर अबरे घर में कोन था ॾींहुं। हींअर ई बीमारी में ख़ैर ख़ैरात जूं ज़कात हुतां आसा पासा सभु चार जेके माण्हू आहे उन्हनि खे ॾिनऊं बि, असां वारे घर जी यादगिरी कंहिंखे कान हुई। ऐं वोटनि वारे टाइम ते त राति जो सुता पिया, राति जा 12 थी वञनि तेॾी महिल जो उथारीनि पिया असांखे जेको वोट ॾियो। माज़ूर ॿार पैदा थियनि था त ज़ाहिर आहे उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी स्पेशल हिकिड़ी कोटा हुजे थी सरकार जी, उन सरकार सगोरी तव्हांखे जो सरकार इनायत कई आहे, तव्हांखे कुझु उन्हनि जे लाइ हिननि जे रिलीफ जे लाइ कुझु को माना तव्हां सां उहो बि असांखे कोन मिलियो। असांजा हितां नाला लिखी विया आहिनि, पैसा वठी नाला लिखी विया आहिनि, पर उहो बि असांखे कोन मिलियो आहे। 2-2 साल 3-3 साल हा बा मिलनि था, हा बा मिलनि था, हा मिलनि था, मिलनि पिया, पर असांजे घर खे कोन मिलिया आहिनि। अच्छा, कंहिं चूंडियल नुमाइंदे MP MNA जा ॿिए कंहिं चूंडियल नुमाइंदे तव्हांजा ॿार माज़ूर आहिनि, उन हवाले सां तव्हांजी का मदद कई आहे, बाबा हिननि खे को रिलीफ ॾिजे, तव्हांजी का मदद कजे, उन हवाले सां तव्हांजी का मदद कई आहे? कंहिं बि कान कई आहे, असांजी कंहिं बि कान मदद कई आहे। अलाह कई आहे, उहो ॾे पियो, खाऊं पिया, कमायूं पिया, अञा एतिरो छा हो, पर हाणे हुन वारी ॻाल्हि में असीं सफ़ा रिटायर थी विया आहियूं। मरंदे झुरंदे कमु करियूं था, सो केॾां वञूं भला, छा करियूं, केॾां वञूं, घर में ना कमाईंदासीं, हे तूं कमाइनि कोन था, हिननि में का तोफ़ी कान्हे। तव्हांजा 4 ई ॿार माज़ूर आहिनि ऐं ज़ाहिर आहे कमकार जे करण जे लाइक़ कोन आहिनि, जेको सो घर ई वेठल हुजनि था, त जेको आहे सो स्पेशली जेके ॿार हुजनि था, माज़ूर ॿार हुजनि था, उन्हनि जी हिकिड़ी कोटा हुजे थी, उन्हनि खे जेको सो सरकार खे हर हाल में जेका असां नौकिरी ॾियणी हुजे थी, त उन बारे में तव्हां असांखे चूंडियल नुमाइंदे या सरकार जो को माण्हू अची तव्हां सां राब्तो कयो? कंहिं बि कान कई आहे, कंहिं बि असां सां कान कई आहे। अच्छा, तव्हां पाण भला इन मामले में का कोशिशि कई आहे? असां कोशिशि कई आहे, बिल्कुलु कई आहे, लिखी विया आहिनि, नाला लिखी विया आहिनि, त बि असांखे हुन ॾिनो कोन्हे।
न कि तव्हां करे माना डीसी खे लिखत में या हिन जूं तस्वीरूं खणी या डीसी वटि लिखत में वञी माना साईं उहो सभु कुझु कयो आहे, सभु कुझु तस्वीरूं पेरनि जूं पोइ मुंहं जूं फोटू सभु कुझु कया आहिनि। हितां खणी विया आहिनि यूनियन में विया आहिनि, पर असांखे उन्हनि मां मिलियो कुझु कोन्हे। त हाणे जे तव्हांजी ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं जेके आहिनि उहे कीअं गुज़रंदा ऐं तव्हांजो सहारो जेको आहे उहा हाणे गवर्नमेंट करे, उन गवर्नमेंट जे हिसाब सां को सहारो थिए। पर हिननि जो पोयां अला आहे, को पोयां हिते को बि चङो मुड़ुसु या को ॻाल्हि जो मवाड़ का असांजे घर जो सहारो कोन्हे। तव्हांजा जेके ॿ भाउ जेके उहे माज़ूर आहिनि, तव्हांजी जेका भेण आहे उहा बि माज़ूर आहे, त तव्हांखे कीअं तव्हां माना महसूसु करियो त तव्हांजी ज़िंदगी जेका आहे उहा कहिड़नि ॾुखनि ॾाखड़नि मां ऐं कहिड़ियुनि तकलीफ़ुनि मां गुज़रे थी? सूरनि सां थी गुज़रे, सूरनि सां थी गुज़रे कि कपिड़ो गंजी मिले कोन थो, कपिड़ो गंजी मिले कोन थो, खाधो मिले कोन थो। इहो टाइम ते वक़्त ते मिले थो खाऊं था, नथो मिले त बुखिया बुखिया लंघण वेठा आहियूं। अच्छा, पाड़े में शादियूं मुरादियूं थियनि थियूं तॾहिं तव्हां वटि कपिड़ा के जूतियूं वूतियूं तव्हांखे कीअं केरु वठी ॾिए थो या तव्हांजो बाबा साईं वठी ॾिए थो या तव्हां वटि हुजनि थियूं या कोन थियूं हुजनि? बाबा साईं वठो थो ॾिए, ठीकु आहे, न हूंदी त पोइ इन कपिड़नि मेरनि सां टाइम वक़्तु गुज़ारींदा। अच्छा, ईद बरात जेका अचे थी उहा तव्हांजी कीअं गुज़रे थी? जेकॾहिं तव्हां वटि कमाइण जे लाइ जेको वसीला तमामु घटि आहिनि, तव्हांजो हिकिड़ो बाबा जेको आहे उहो कमाइण वारो, त पोइ तव्हांजा जेके फैमिली वॾी आहे, तव्हांजो ख़ानदान वॾो आहे, कीअं थिए थो? हो सूरनि सां जो टाइम गुज़रे, हूंदा आहिनि त पाईंदा आहिनि, न हूंदा आहिनि वरी इहे ई कपिड़ा इहे धोतल पायो घुमूं फिरूं पिया, खाऊं पिया। हिकिड़े ई घर में समूरे औलाद जो मज़ूर हुजणु माइट जे लाइ कंहिं क़यामत खां घटि कोन्हे। अहिड़ी हिकिड़ी कहाणी आहे ॾेई शहर जे मोहम्मद जमा जमालीअ जी, जंहिंजा ॿ पुट ॼाए ॼम पेरनि ऐं हिकिड़ो पुटु अखियुनि जे नूर खां महरूम आहे। जमा जमाली जी अकेली धीउ बि पेरनि खां लाचार ऐं माज़ूर आहे। जमा जमाली ख़ानदान जो अकेलो कमाईंदड़ फ़र्द ऐं ख़ानदान जो वाहिद सहारो आहे। क़िस्मत ऐं नसीबनि जे मारियल हिन ख़ानदान खां ख़ुशियूं त ॼण रुठल ई आहिनि। पंहिंजे समूरे औलाद जे मज़ूर हुजण जो दर्द छा थींदो आहे, इहो त कोई जमा जमाली खां पुछे, या वरी पंहिंजे टिनि पुटनि ऐं हिकिड़ी धीअ जे मज़ूर हुजण जी अज़ियत उहा माई ॼाणे थी जंहिं उन्हनि खे जनमु ॾिनो आहे ऐं हाणे माज़ूरी ॼण हिन ख़ानदान जे नसीब में घर करे वेही रही आहे। हिकिड़े ई घर जा जेके टे भाइर जेके माज़ूर आहिनि, उन्हनि जी जेका अकेली भेण जेका आहे उहा बि जेको पेरनि खां माज़ूर आहे। अचो त पाण उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था त हीअ जेके हिन जा टे हर जेको भेण आहे उनजी ख़्वाहिश हूंदी आहे त उनजा भाउ जेके आहिनि उहे सेहतमंद हुजनि, उनजो जेको सहारो बणिजनि ऐं जेको उहो पंहिंजे भाउनि जूं जेके ख़ुशियूं ॾिसे। त अचो त हिन अधी खां पुछूं था त जॾहिं हिन जा भाउ जे भाइर जेके आहिनि उहे माज़ूर आहिनि, त टिनि जेको माज़ूर जेके भाउ आहिनि उन्हनि जी पैदाइश थिए, हीअ कीअं थी महसूसु करे ऐं हिन खे छा थो महसूसु थिए? भाउ ॼाया तॾहिं ॾिठो त ख़ुशि थींदासीं, असांजा भाउ ॼमंदा, उन्हनि जी ख़ुशियूं ॾिसंदा, उहा ख़बर कोन्हे त अलाह पाक उन्हनि खे माज़ूर करे ॾिसंदे ई अंदरि सड़ियो वञे, वधीक छा चऊं असीं। उन्हीअ करे असीं चवंदा सरकार खे कुझु असांजे भाउनि खे ॿियो नौकिरी न ॾिनी, पैसो न ॾिनी, कुझु खाधे पीते लाइ कुझु ख़ैर ख़ैरात ॾिनी वञे, ॿिनि वेलनि जो पेट पारीनि। ही माज़ूर मोहताजनि, न को पिननि, न को कंहिं वटि वञनि था, न को छा ही घर जो घर में पिया आहिनि, किथे वञनि, कंहिं शहर में वञनि या ॿिए में वञनि, माज़ूर किथे गाॾी लॻे मरी पवनि त हिन जो ज़िम्मेवार केरु थींदो? न को कोई हिते जो निमांदो, न को कोई चङो मुड़ुसु, कोई कोन थो हिननि खां पुछा करे त बाबा अव्हांखे कुझु ॾिनो आहे या न ॾिनो वियो आहे। ईअं ई वीचारा माज़ूर आहिनि, घरनि में पिया आहिनि, पीरसनि पे आहे, पीरसनि मां आहे, ख़बर केतिरा ॾींहं हयाती आहे जेको ही गेली न पिया, सुभाणे हिननि जे मरण खां पोयां ख़बर हिननि जो छा थिए। न को कोई चङो पुछे, न को कोई मठो पुछे थो। हिते तव्हां पाण बि माज़ूर आहियो, तव्हांजा भाइर जेके आहिनि उहे बि माज़ूर आहिनि, त इन्हनि जी जेका परवरिश आहे उहो तव्हांजो जेको अमड़ तव्हांजो जेको वालिद साहब कई आहे, त कहिड़ियुनि तकलीफ़ुनि मां उहे गुज़रिया आहिनि, तव्हां पाण कहिड़ी तकलीफ़ मां गुज़रिया? असीं पंहिंजे भाउ खे ॾिसूं था त उन खां चऊं था त अलाह पाक असांखे अॻु में ई मारे छॾे, भाउनि जी तकलीफ़ न ॾिसूं। माउ पीउ पीरसनि आहिनि, उहे ॾाढा तकलीफ़ूं खाइनि, वीचारा तड़पनि, हुतां हुतां पटसट कनि, पे आहे, हिकिड़ी टाइम कमाए थो त हिकिड़ी टाइम खाऊं था, हिकिड़ी टाइम बुखिया वेठा आहियूं। असीं सरकार खे चवंदा कुझु असांजे तरफ़ां अपील करे मदद कई वञे। ज़ाहिर आहे त समाज में जेको माज़ूर माण्हू जी ज़िंदगी हिकिड़ी तकलीफ़ वारी हुजे थी ऐं भेणुनि जी ख़्वाहिश हुजे थी त उन्हनि जा भाइर ॼमनि, उहे जवान थियनि, उन्हनि जूं शादियूं थियनि, उन्हनि जे हथनि ते जेको भेणूं महंदियूं लाइनि, त तव्हांजा जेके भाइर आहिनि उहे जेको माज़ूर आहिनि, त कीअं महसूसु कयो त मुंहिंजा भाइर काश मुंहिंजा भाइर बि जेको ॿियनि जेको माण्हुनि जा सेहतमंद हुजनि? उहो सोचूं था ॿियनि जूं ख़ुशियूं ऐं इहे ॾिसूं था त अंदरि सड़े थो। पंहिंजे भाउनि खे हथनि ते मेहंदी लायां त मोड़ ॿधां, मूंखे बि इहा ख़ुशी थिए। मूंखे कहिड़ी ख़बर त अलाह पाक सफ़ा मूंखे माज़ूर ॼणाए ॾींदो त आउं भाउनि जूं ख़ुशियूं बि कोन ॾिसी सघंदसि। इन विच में पोइ बसि जीअं ॾुख सुख गॾु खयों था, ॿियनि जे बचनि जूं ख़ुशियूं ॾिसूं था, अंदरि सड़े पियो। पोइ बेवस भाउ आहिनि, केरु ॾेई नथो सघे, पोइ छा करियूं? अच्छा, ही
ॾुखियो वक़्तु आहे, इंतिहाई महांगाई जो दौरु आहे, हिकिड़े माण्हू जो जेको सो गुज़रान उहो तमामु घणो ॾुखियो आहे। जेको माण्हू कमाइनि था 50,000 रुपया जेको सो महीनो, उहे बि चवनि था असांजी ज़िंदगी तकलीफ़ में गुज़रे पई। त तव्हांजा जेको आहे सो ख़ुदा जी कुदरत सां टे भाउर जेके आहिनि उहे बि जेको सो कमाई जहिड़ा कोन्हे, जेको सो एब नॉर्मल आहिनि। त कीअं तव्हांजो गुज़र सफ़र जेको आहे घर जो उहो कीअं थो थिए? असी ॾुखियो गुज़रे पिया, किलो आणियूं था त अधु शाम करियूं था त अधु सुबुह करियूं था, वक़्तु गुज़रियो वञे कंहिंखे ॿुधायूं कोन था, जीअं ईअं टाइम कयो वञो, अधु बुख अधु ढव, पर चङनि वटि कोन हली वेंदासीं त अॼु असांजी मदद करे, असीं बुखिया आहियूं, जेको वक़्तु हूंदो सो गुज़री वेंदो। को माण्हू आयो आहे जंहिं चवंदो त असीं तव्हांजी मदद कयूं था? को बि माण्हू हिते कोन आयो, हिते मदद लाइ को बि माण्हू असां वटि कोन आयो आहे। त माना चङा छा ईंदा, चङा चवंदा असांखे पाण खे मिलियासीं पाणी पेट भरी, उहो ग़रीबनि खे छा ॾींदा, उहो पंहिंजे ई माना ख़ुशि भरण लाइ हितां मिलियो हितां लिकाए जो पुछा अगरि त चए असांखे कुझु ई कोन मिलियो, पोइ उहो माज़ूरनि ऐं जॾनि खे छा ॾींदा, उहो पाणी घटि आहिनि चङा। अच्छा, हाणे जेका सरकार आहे या चूंडियल नुमाइंदा आहिनि या जेको ॿियो सहायता जो जेके असांजी तंज़ीमूं आहिनि, उन्हनि मां तव्हां कहिड़ी उमेद था रखो, उन्हनि खे छा करणु खपे? असीं चवंदा त सरकार खे कुझु असांजी मदद कई वञे, ॿियो ना ॾिनो वञे त हिननि खे राति ॾींहं जी रोटी ॾिनी वञे, पेट पंहिंजो पारे टाइम गुज़ारीनि। आख़िर त इंसान आहे, कपिड़ो खपे, रोटी खपे, हर शइ खपे, उहो किथां आणींदा? ही माज़ूर आहिनि, कपिड़ो किथां आणींदा, कमाईंदा छा खाईंदा? हिननि खे कुझु ॾिनो वञे, हिननि जी कुझु मदद कई वञे। असीं उन तरफ़ां अपील था करियूं त सरकार कुझु मदद करे। हर माइट जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त हिन जो औलाद हिन जी पीढ़ी जो सहारो बणिजे, मगर बदकिस्मती सां जमा जमाली खे त ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ताईं पंहिंजे मज़ूर औलाद जो ई सहारो बणिजणो आहे। टिन भाइरनि जी अकेली मज़ूर भेण जा भाइरनि जे ख़ुशियुनि जा अलाही केतिरा अरमान ऐं ख़्वाब अखियुनि में अधूरा रहिजी विया। नंढे हूंदे रांदि रूंद लाइ भाइरनि जे पुठियां डोड़ण जा ख़्वाब ऐं भाइरनि जे जवान थियण ते उन्हनि जे शादियुनि में सहरा ॻाइण जा ख़्वाब, मगर टिन माज़ूर भाइरनि जी उन अकेली भेण जा उहे ख़्वाब उन्हनि जा माज़ूर ई निकिता। पीउ जूं हसरतूं ऐं माउ जे दिलि जूं उमेदूं बि औलाद जे मज़ूरी जे वर चढ़ी वियूं। नंढे हूंदे खां वठी पंहिंजनि समूरनि मज़ूर ॿारनि जी महिनत मज़दूरी करे पेट पालींदड़ ऐं परवरिश कंदड़ जमा जमाली जी जिस्मानी सग बि हाणे जवाबु ॾियणु लॻी आहे। हाणे तुन खे पंहिंजे मज़ूर औलाद जे अटे लटे ऐं अॼे जो फ़िकर खाई रहियो आहे। नाज़रीन, पाण जेको आहे सो जेके मज़ूर ॿार आहिनि चारि जेको सो मोहम्मद जमा जेके जमाली घर में, उन सां पाण जेको सो ॻाल्हि ॿोल कई आहे। उते जेके असां उनजी अमर जेका आहे उन्हनि ॿारनि जी उहा मौजूदु आहे। अचो त पाण हुन खां पुछूं था त जॾहिं इन जा ई ॿार जेके चारि जेके से एब नॉर्मल यानी कि माज़ूर पैदा थियनि त हुन कीअं महसूसु पिए कयो? ज़ाहिर आहे माण्हुनि जी ख़्वाहिश हूंदी आहे त माण्हुनि जा ॿार जेके आहिनि सेहतमंद पैदा थियनि, लेकिन ख़ुदा जी कुदरत सां हिननि जा चारि ॿार जेके आहिनि उहे माज़ूर पैदा थियनि त हू कीअं थी महसूसु करे जेको सो उनखे? ऐं इहो महसूसु थी करियां मथां अलाह जी कुदरत ईअं हुई, माण्हू जे वस कोन हुई, मथां अलाह जी कुदरत सां ईअं महसूसु छा। उन खां पोयां मूं पंहिंजी ऑपरेशन कराए छॾी, ॿियो कुझु बि कोन हो। अलाह सरकारी फंड को सरकारी का ॻाल्हि को इदारो हुजे उन्हनि खे को मिले वीचारनि खे, वञी माज़ूरनि पंहिंजी कमाई करे खाइनि, न त कुदरत जे तरफ़ां ई आयल आहिनि। मुंहिंजो आख़िरी सवाल तव्हां खां इहो त तव्हां पुरुमीद आहियो उन सॼी मुतमइन आहियो उन सॼी ज़िंदगी मां? मुतमइन आहियो? हा, ज़िंदगी में मुतमिन, पर हाणे त मुतमिन कोन्हे। हाणे त असीं रिटायर थी वियासीं अलाए न। हाणे पर हिन जो केरु आहे? अलाह खां सवाइ को हिन जो सहारो ई कोन्हे। असां वटि चङा मुड़ुस आहिनि जहाँ गवर्नमेंट आहे, असां वटि को बि सहारो त को बि कोन्हे। हाणे हिननि जो कुझु न कुझु को हेल्प करे चुको आहे, हे कुझु वक़्तु गुज़ारी न, असां वारो वक़्तु पूरो थियो पियो आहे। कॾहिं बुख ते कॾहिं अधडव ते रहंदड़ ही ख़ानदान कॾहिं कंहिंसां का भुलिजी शिकायत नथो करे। फाटल कपिड़ा ऐं पेरनि उघाड़नि हिननि मज़ूर माण्हुनि कॾहिं कंहिंजे अॻियां हथु नाहे टंगियो, मगर केसि ताईं? जमा जमाली जे वारनि जी चांदी ॿुधाए थी त हिन जी उमिरि जो सिज लड़ी रहियो आहे ऐं उनखां पोइ उन्हनि मज़ूरनि जो सहारो केरु थींदो? त पोइ ख़ुदा जे हिन हेॾे वॾे जहां में आहे कोई मसीहा जेको अचे ऐं अची हिननि मज़ूर माण्हुनि जो भरजलो थिए, या हितां जा चूंडियल नुमाइंदा या सिंध सरकार मज़ूर माण्हुनि जी कोटा मां हिननि ग़रीब मिसकीन ऐं मज़ूर माण्हुनि जे लाइ कंहिं वज़ीफ़े या नौकरी जो बंदोबस्तु करे जेको हिननि जो हक़ बि आहे, त जीअं हिननि जी बाक़ी ज़िंदगी इज़त ऐं आबरू सां गुज़री सघे। कैमरामैन शाहनवाज़ जमाली सां गॾु मुर्तज़ा शाम, अवां जो आवाज़ ॾेई शहर।